खैरपुर में खबर शेयर कंदासी। खैरपुर सिविल अस्पताल में डॉक्टर पारा फौत थियल औरत बेडी मुबैना गफलत सबब फौत थी वई आहे। डॉक्टर पारा फौत थियल मिसमात नगमा जोगी बेडी ते डॉक्टर की मुबैना गफलत सबब फौत थी वई। वारसन जो चवण आहे त गुज़िरियल ॾींहुं डॉक्टरनि पारां औरत खे फौत करार ॾिनो वियो, जंहिं बाद औरत होश में अची वई हुई। यादि रहे त फौती औरत 4 ॾींहं अॻु क़ौमी शाहरा वटि रिक्शा ऐं मोटरसाइकिल जी टक्कर में ज़ख़्मी थी पई हुई। फौती औरत जे वारसनि मुतालबो कंदे चयो आहे त सिविल अस्पताल में गफ़लत कंदड़ डॉक्टर्स खिलाफ़ कार्रवाई कई वञे। ब्रेकिंग न्यूज़ समाचार खैरपुर में शेयर कई पिया। खैरपुर सिविल अस्पताल में डॉक्टर्स पारां फौत थियल औरत बेडी मुबैना गफलत सबब फौत थी वई आहे। डॉक्टर्स पारां फौत थियल विस्मात नगमा जोगी बेडी ते डॉक्टर्स की मुबैना गफलत सबब फौत थी वई। वारसन जो चवण आहे त गुज़िरियल ॾींहुं डॉक्टर्स पारां औरत फौत करार ॾिनो वियो हो, जंहिं बाद औरत होश में अची वई हुई। याद रहे त फौती औरत 4 ॾींहं अॻु क़ौमी शाहरा वटि रिक्शा ऐं मोटरसाइकिल जे टक्कर में ज़ख़्मी थी पई हुई। फौती औरत जे वारसनि मुतालबो कंदे चयो आहे त सिविल अस्पताल में गफ़लत कंदड़ डॉक्टर्स खिलाफ़ कार्रवाई कई वञे। खैरपुर में खबर से शेयर कई पिया। खैरपुर सिविल अस्पताल में डॉक्टर्स पारां फौत थियल औरत बेडी मुबैना गफलत सबब फौत थी वई आहे। डॉक्टर्स पारां फौत थियल विस्मात नगमा जोगी बेडी ते डॉक्टर्स की मुबैना गफलत सबब फौत थी वई आहे। वारसन जो चवण आहे त गुज़िरियल ॾींहुं डॉक्टर पारां औरत फौत करार ॾिनी वई हुई, जंहिं बाद औरत होश में अची वई हुई। यादि रहे त फौती औरत 4 ॾींहं अॻु क़ौमी शाहरा वटि रिक्शा ऐं मोटरसाइकिल जे टक्कर में ज़ख़्मी थी पई हुई। खैरपुर में इन सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। अली अकबर को पाण खां। जी अली अकबर आगाह कजो। जी गुज़िरियल ॾींहुं सिविल अस्पताल जे डॉक्टरनि तरफ़ां फौत थियल औरत मौसमात नगमा जोगी ॿिए ॾींहुं फौत थी वई। वारसनि पारां डॉक्टर ते मुबैना गफलत जो इल्ज़ाम लगायो है। गुज़िरियल ॾींहुं औरत के डॉक्टरनि तरफ़ां फौत करार ॾिनो वियो, जंहिं बाद औरत होश में अची गई। डॉक्टरनि ऐं अमले में जेको आहे उहो थरथरो मची वियो। फौती औरत 4 ॾींहं अॻु क़ौमी शाहरा शाह हुसैन बाईपास वटि रिक्शा ऐं मोटरसाइकिल जे टक्कर जे नतीजे में ज़ख़्मी थी पई, जंहिंखे इलाज लाइ सिविल अस्पताल खैरपुर मुंतकिल कयो। डॉक्टरनि ते वारसनि पारां जेको आहे उहो गफलत जो इल्ज़ाम लगायो आहे। उन्हनि जो चवण आहे त सिविल अस्पताल जा डॉक्टर इंतहाई लापरवाह गैर जिम्मेवार आहिनि। अस्पताल में दाख़िल मरीज़नि जो बेहतर इलाज न कयो पियो वञे, जॾहिं त इंसानी जानियूं जेके आहिनि उहे ज़ाया थी रहियूं आहिनि। गुज़िरियल ॾींहुं जेको आहे औरत खे डॉक्टरनि पारां जेको आहे सो फौत करार ॾेई छॾियो, जंहिंमें वारसनि में जेको आहे उहो रोज़गारो मची वियो। जंहिं बाद जेको आहे सो औरत खे ओचितो होश अची वियो, जंहिंमें डॉक्टरनि ऐं अमले में जेको आहे थरथरो मची वियो। जंहिं बाद औरत जो इलाज जारी कयो, पर इलाज औरत जेका आहे उहा ज़ख़्मनि जा सूर न सांदे संदसि अस्पताल में फौत थी वई, जॾहिं त लाश जेको आहे उहो ज़रूरी कार्रवाई बाद जेको आहे सो वारसनि हवाले कयो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिविल अस्पताल खैरपुर जेका मॉडर्न तौर सुञाणी वञे थी, जेके करोड़ रुपया बजट हुजण बावजूद भी सहूलियतुनि जी खोट पिण आहे। ऐं इन मामले ते जेको आहे सो MS जेका सिविल अस्पताल जी MS आहे उहा मुकमल तौर ख़ामोशी अख्तियार कई वेठी आहे। जी महिरबानी अली अकबर तफ़सीलनि जे लाइ।